इंसान हिन धरती ते सदियुनि खां हलंदा अचनि था ऐं धरती सां प्यार बि कंदा आया आहिनि। कंहिं धरती खे जान सॼो आहे, कंहिं धरती खे घर चयो आहे ऐं सिंध जहिड़ी क़ौम हिन धरती खे पंहिंजी माउ सॾियो आहे। इहो त सभु तॾहिं ई मुमकिन थियो जॾहिं हिन धरती ते इंसान मौजूदु हुआ जिन मुख़्तलिफ़ नज़रिया पेश कया हिन धरतीअ बाबति। त इहो सभु इंसान जी मौजूदगी में थियो आहे। अगरि इंसान न हुजे हा त इहो सभु न थिए हा जेको अॼु असां ॾिसूं था। अचो तयारु थियो, मां तव्हांखे हिकु अहिड़े सफ़र ॾांहुं रवानो कंदुसि जंहिंखां पोइ तव्हां सिर्फ़ु अकेला हूंदव। मां बि गॾु न हूंदुसि, मुंहिंजूं ॻाल्हियूं जेके तव्हां सां गॾु हूंदियूं। हाणे तयारु थियो, हीउ सफ़र शुरू थो थियणु हले। तव्हां जीअं सुबुह जे निंड मां उथंदव तव्हां इहो महसूसु कयो त हिन धरती ते मौजूदु हर इंसानु फ़ना थी चुको आहे। अगरि हिन धरती ते केरु मौजूदु आहे त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां हूंदव। उहा महिल थोरी अजीब हूंदी, पर वरी बि तव्हां हिन ॻाल्हि जी पक कंदव त तव्हां हिन धरती ते आख़िरी आहियो या न। त उहा पक करण लाइ तव्हांखे पहिरियां पंहिंजे मोबाइल में जेके कॉन्टेक्ट नंबर आहिनि उन्हनि सां कॉन्टेक्ट कंदो, पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे रिश्तेदारनि सां। अगरि उन्हनि मां को कॉल अटेंड न करे त सम्झो हिन धरती ते तव्हां आख़िरी इंसानु आहियो। तव्हां जीअं सुबुह जो घर मां निकिरंदव, दुकान, मकान, शहर, मुल्क जी हर शइ तव्हांजी हूंदी, पर वरी बि तव्हां ख़ुशि न हूंदव। तव्हां छो त सुबुह जा उथियल हूंदव त तव्हांखे नाश्ते जी ज़रूरत पवंदी। तव्हां मार्केट में वेंदव ऐं हज़ारे शयुनि मां लुत्फ़ वठी था सघो ऐं उहो बि बिल्कुलु फ्री में। पर अफ़सोस इहो सभु घणा ॾींहं न हलंदो, छो त मार्केट में पियल शइ कुझु वक़्त खां पोइ ज़रूरु ख़राबु थींदी आहे ऐं उन हालति में तव्हां बुख जा शिकार थी फ़ना थी था सघो। पर अगरि हिन धरती ते अकेला आहियो ऐं ज़िंदा बि रहणु चाहियो था, तव्हांखे फ़सुलु पोखणु ईंदो हुजे तॾहिं ज़िंदा रही था सघो। ख़ैर, नाश्ते खां पोइ जीअं ॿाहिरि निकिरंदो त तव्हांखे हज़ारे गाॾियूं नज़र ईंदियूं। अगरि तव्हांखे काॾे वञिणो आहे त तव्हां गाॾी ज़रिए वञी था सघो, पर इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हांखे गाॾी हलाइणु ईंदी हुजे। अगरि गाॾी हलाइणु नथी अचे त तव्हांखे सभु कुझु पैदल ई करिणो पवंदो। उन खां पोइ अगरि तव्हां क़ीमती शयुनि जहिड़ो कि सोन, चांदी, महांगियूं गाॾियुनि जा शौक़ीन आहियो त उहो सभु तव्हांखे फ्री में मिलंदो, जंहिंखे वठण लाइ तव्हांखे कंहिं क़िस्म जो पैसो अदा न करिणो पवंदो। उन जे बावजूद बि तव्हां ख़ुशि न थींदव, छो त उहे शयूं तव्हां कंहिंखे ॾेखारे नथा सघो। ख़ैर, अॻिते था हलूं। हाणे धरती ते शाम थी वई आहे ऐं राति थियण में कुझु वक़्तु बाक़ी आहे। तव्हां सुम्हण जी तयारी कंदव ऐं सुम्हण खां पहिरियां सॼे इलाइक़े खे जंहिंमें अव्हां रहो था हुनखे हिकु अजीब नज़र सां ॾिसंदव ऐं उन खां पोइ सुम्हण लाइ वेंदव। ऐं जीअं ई सुम्हंदव शायदि ई अव्हांखे निंड अचे। अगरि निंड नथी अचे त अव्हां कुझु वक़्तु टीवी हलाए ॾिसी था सघो, पर अफ़सोस उहा टीवी बि घणो वक़्तु न हलंदी, छो त टीवी खे हलाइण वारो इंसान ई मौजूदु न हूंदो। ख़ैर, उन खां बाद में जीअं तीअं करे तव्हां निंड कई। हाणे सुबुह थी वई, तव्हां बि उथंदव ऐं जंगल जा जानवर बि शहर ॾांहुं रवानो थींदा। अहिड़ी हालति में अव्हां वटि हथियार हुजणु ज़रूरी आहे जंहिंसां अव्हां पंहिंजे पाण खे उन ख़तरनाक जानवरनि खां बचाए था सघो। उन खां पोइ अगरि अव्हांखे कंहिं क़िस्म जो धकु थो लॻे त उन धक जी पटी वग़ैरह करण लाइ को डॉक्टर या हकीम न हूंदो, उहो बि तव्हांखे सभु कुझु पाण करिणो पवंदो। उन खां पोइ तव्हांखे मोबाइल हलाइण ते दिलि चयो ऐं मोबाइल कढी करे तव्हां हलायो ऐं अनलिमिटेड इंटरनेट यूज़ करे था सघो, पर कुझु वक़्तु ताईं, छो त इंटरनेट कंपनीअ खे जेके इंसान हलाईंदा हुआ अॼु उहे इंसान हिन धरती ते मौजूदु न आहिनि। त अहिड़ी हालति में तव्हां इंटरनेट बि कुझु वक़्तु ताईं हलाए था सघो। उन खां बाद में इंटरनेट जो बि तव्हां वटि सिस्टम ख़तमु थी वेंदो। न सिर्फ़ु एतिरो ई, उन सां गॾोगॾु स्पेस में मौजूदु जेके सैटेलाइट्स आहिनि उहे बि पाण में टकराइणु शुरू थी वेंदियूं ऐं कुझु धरती ते किरंदियूं ऐं कुझु खिला में तरंदियूं पियूं। उन खां बाद में जंगल बि तमामु तेज़ी सां वधंदा वेंदा ऐं उन्हनि जे वधण सबबु तव्हां ताज़ी ऑक्सीजन जो मज़ो वठी था सघो। पर उन सां गॾोगॾु जंगल जे वधण सबबु बरसाति बि तमामु घणी वसंदी ऐं बरसाति जे तमामु घणे वसण सां दरिया, वाह ऐं ढंढ फुल थी वेंदा ऐं उहे ॿोड़ी शिकिल इख़्तियार कंदा। कुल मिलाए हिन धरती ते आख़िरी इंसान या त ख़ुदकुशी कंदो या त बीमारी या त पोइ हादसाती तौरु मरी वेंदो, पोइ उन जी लाश जानवर न हवाले। कुल मिलाए इहा ख़बर पई त हिकु अकेलो इंसानु अगरि उनखे पूरी धरती मिले पर बिना इंसानुनि जे त उहा धरती हुन इंसान जे कंहिं कम जी न आहे। इंसान जो बि करे थो उन में ॿिए इंसान जो हुजणु लाज़मी हूंदो आहे।
ख़ैर इहो त के ख़्याली सफ़र हुयो जेको मूं अॼु अव्हांखे करायो। इन सफ़र में केतिरियूं साइंटिफिक शयूं आहिनि जेके मूं आम ॿोलीअ में ॿुधायो आहे। उमेद आहे सफ़र में मज़ो आयो हूंदो। अगर मज़ो आयो आहे त लाइक कंदा, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा। अगर चैनल ते नवां आहियो त मज़ीद अहिड़े वीडियोज़ लाइ चैनल सब्सक्राइब करणु न विसारींदा। महिरबानी।